नाज़रीन, मदेजी जे ॻोठ अलफ ॾाहाणी में लोलाई ॾाहाणी तकरार तां नौजवान अज़हर ॾाहाणी खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं वाक़े ख़िलाफ़ वारसनि समेत सॼो इलाइक़ो सोग में मुब्तला आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सूर्य मीराणी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, मदे जे भरिसां ॻोठ अलफ ॾाहाणी में जेको गुज़िरियल ॾींहुं क़त्ल थियो आहे नौजवान अज़हर ॾाहाणी, उन जे वारसनि वटि वेठा आहियूं, मौजूदु आहियूं ऐं हू जेको आहे सो ॿुधाइनि था त असांजो गुज़िरियल 8 सालनि खां जहिड़ो हिकिड़ी क़बाइली धुर आहे लोलाई, उन्हनि सां ज़मीन ते हलंदड़ हुयो, जंहिंमें उहो फ़ैसिलो थियो। सरदार अली अकबर ख़ान जे बुलेदी जो जेको भाणे जो आहे जावेद अली ख़ान, उन फ़ैसिलो कयो, जंहिंमें असां 3 किस्तनि में हिन जो चवणु आहे ॾाहाणियुनि जो त असां जेको आहे सो 22 लख ॾेई चुका हुआसीं ऐं जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं असां सां उरह ज़ोराई करे सियाडी करे असांजो नौजवान बेगुनाह क़त्ल कयो आहे। अचो त हुननि खां पुछूं, तॾहिं ते वेठल आहिनि त हुननि जो छा। वञी जावेद ख़ान वटि क़ुरान खणी जावेद ख़ान फ़ैसिलो कयो असांजो। हुन थिया 2 हुननि जा, हिकिड़ो असांजो साईं। फ़ैसिलो थियो 70 लख रुपया चटी माते। 70 लख में 35 लख रुपया अॻु में ॾेई वियो, 5 लख वरी पोइ खणी वियोमांसि। सरदार खे चयोमांसि मां ग़रीब आहियां, मां वटि पैसो कोन्हे, 4 जहिड़ी बनी बि ॾेसि, मुंहिंजो ग़रीब जो जान छॾाए। सरदार चयो तुंहिंजी जान छॾाईंदुसि। उन खां बाद अची असांजे अज़हर ख़ान छोकिरो अची मारे इहे हलिया विया। असां हुकूमत खे अर्ज़ु कयो त असांजो अदालत कयो। हिकिड़ो वञे पियो दुकान ते को सामान वठणु, को छा बि वठणु, साईं नंढड़ो हो न, त उहे लिका वेठा। जीअं जे पुॼण सां उते कणक में वेठो, जीअं बने ते पुॻो त फायरिंग थी ते हिनखे क़त्ल कयईं। असां हितां घरों भॻासीं, असां ओसितोणी वियासीं त छोकिरो पाण ॻाल्हाए पियो था, मूंखे हयूं 3 ॼणा इहे वञनि था, 4थों इहो वञे थो। ठीकु आहे, असां त पंहिंजे खपड़ताल में थियासीं। नंढड़ो मासूम हो, असां खणी हुनखे अस्पताल दाख़िल कयोसीं, मौलाई न बचियो। दुकान ते मोटे पे अचा बाला नग वठी 3 ॼणा हुया, उन्हनि मारियो बा। हेड़ो ज़ुल्म कयनि, छोरे छिने सां बा ज़ुल्म कयनि या हुसैन हवा न माउ न छाय बा, हवा हेड़ो सां ज़ुल्म कयो बा, सही रख मारियो थने बा। असां फ़ैसिलो बि असां पैसा बि भरे ॾिनोसीं 70 लख। असां ग़रीब माण्हू पिनी सिनी बि हिनखे भरे ॾिनोसीं। अची असां ॿार खे मारियो अथसि। जी साईं, वाक़ियो इहो लौरे सां जहिड़ो तकरारी हुयो। उन खां 2 बजे छोकिरे फायरिंग करे क़त्ल कयनि ग़रीब। असां वञी पहुतासीं, छोकिरे ज़बानी पाण ॾिनो त मूंखे लवलाई, नज़ीर लवलाई, वज़ीर लवलाई ऐं नियाज़ लवलाई, मोहम्मद अली लवलाई, इन्हनि मूंखे क़त्ल कयो आहे। 3 ॼणा स्कूटर मोटरसाइकिल सवार हुया। असां हिन रते दरे अस्पताल दाख़िल कयोसीं, वेझे थियण वियासीं, इन ॻाल्हा ॿोला बंदि थी वियो। कैमरामैन समी मीरानी सां गॾु सूर्य मीरानी, मेहरान टीवी, मदई।